मीरपुर साकरो यूसी चौबंदी ऐं आसपासी इलाइक़नि खे मिलाईंदड़ लेट प्राइमरी स्कूल काफ़ी अरसे खां ज़बूहाली जो शिकार आहे, जिते आज चापुड़ा करण सबबु केतिरा ई ॿार ज़ख़्मी पिणु थी चुका आहिनि। ॿारनि खे तालीम जे उसूल में दुश्वारी पेश अची रही आहे। इन हवाले सां असां ॾिसंदासीं पंहिंजे तालुके रिपोर्टर आमिर मुराद जी हीअ रिपोर्ट। जीअं त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं तालका मीरपुर साकरो जी मेन स्कूल प्राइमरी स्कूल लेट ते, जंहिंजी हालति तव्हां ॾिठी तमामु ज़बूर हालति आहे, हिन जी का बि मालकी कोन पई थिए। असां वधीक हिते जेका आहिनि समाजी अॻुवान सां इल्मु ॾींहुं हुन खां यूज़ वठूं था ऐं ॾिसूं था त हुनजो छा चवणु आहे स्कूल जे मुताबिक़। लेट मेन प्राइमरी स्कूल जेको हीअ तालका मीरपुर साकरो जो हेड क्वार्टर स्कूल आहे, जंहिंजी गुज़िरियल केतिरनि सालनि खां मालिकी न थियण जे करे ऐं उन्हनि जे गुज़रनि खां वाजिर हुअण जे करे बिल्डिंग ज़बून हाल जी शिकार थी चुकी आहे, बिल्डिंग मुकमल दस्त थी चुकी आहे, किरी चुकी आहे, जंहिंजे करे हिते जो तदरीसी अमल मुकमल तौर ते बंदि थी चुको आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था केतिरे दफ़ा एप्लीकेशन ॾियण बावजूदि लेकिन अञा ताईं ध्यानु न धरियो वियो आहे। असां हिन लेट प्राइमरी स्कूल जे सूरत हाल इंतिहाई ज़रूरु सूरत लॻो पियो आहे ऐं गुज़िरियल 6 महीननि खां साल खां मथे तदरीसी अमल जेको मौतल लॻो पियो आहे। सो असां आलाइक़नि में गुज़ारिश कंदासीं त ख़ुदा ताला असां जेके तालीम खे दवाई तक बचाए वञे ऐं उन्हनि जी मरमत कयो वञे, उन्हनि खे बहाल कयो वञे त जीअं असांजा ईंदड़ नसलनि खे तालीम मिली सघे उहे दवाई खां बची सघे। पहिरीं असां साहिल वेब न्यूज़ चैनल जा शुक्रगुज़ार आहियूं, रिपोर्टर आमिर मुराद राम साहब जेको असांजी साथ ॾियणु आया। त बिल्कुलु दोस्तो, असां वटि जेका अञा ताईं का बि अहिड़ी तकलीफ़ कोन आई आहे। असांजे गुज़िरियल बरसातुनि खां डेंजर्स थी उनजा जंहिं छित किरी चुको आहे, उन में ॾाढो ॿार बि ज़ख़्मी थी चुका हुआ। उहो असां जीओ साहब खे लेटर लिखियो ऐं अहिड़ो लेटर जेको सो अॻियां फॉरवर्ड थी जीओ साहब वटि त उन्हनि असांखे हुकुम जारी कयो ऐं असां शाम वारी शिफ्ट में असां ॿारनि खे पढ़ायूं ऐं इहो अमल गुज़िरियल 6-7 महीननि खां जीअं बरसातुनि खां इहो अमल हिते ई शुरू आहे ऐं असां जेको सो इवनिंग वारी शिफ्ट पढ़ाए रहिया आहियूं। उन में काफ़ी सारा जेके मुश्किलात आहिनि ॿारनि खे। हिकु त ॿारनि जी अटेंडेंस जेका असां काफ़ी घटि थी चुकी आहे ऐं ॿिया जेके ॿार आहिनि जेको सो सुबुह वारी जेके शिफ्ट में ईंदा हुआ त उहो ॿार जेको राति जो सुम्हण सां उनजो ज़हन फ्रेश थींदो आहे, सुबुह खां सवेल उथी स्कूल ते ईंदो हो त उनजो ज़हन फ्रेश थींदो हो। ऐं हीअ जेको शाम वारो शिफ्ट आहे इहो सम्झ खां ॿाहिरि आहे ऐं असांखे बि कोन जेको अमले खे बि कोन जेको जी नाज़रीन, जीअं त तव्हां हिते जे समाजी अॻुवाननि ऐं इलाइक़े वासियुनि जो व्यूज़ ॿुधा, उन्हनि जो इहो ई चवणु हो त असांखे जल्द खां जल्द ई स्कूल ठाराए ॾिनी वञे त जीअं असांजा ॿार गुलनि जहिड़ा ॿार तइलीम जे ज़ेवर खां महरूम न रहनि, उहो आला तइलीम हासिलु कनि, मॉर्निंग में अची तइलीम हासिलु कनि। छो जो त स्कूल ज़बूर हालति हुअण जे करे शाम जो मिडल स्कूल में वञी तइलीम हासिलु करे रहिया आहिनि, उन्हनि खे दुश्वारियूं पैदा थियनि पियूं, थोरी ॾुखायूं थियनि पियूं। उनजे करे त मॉर्निंग में ॿार जेको सुम्हां उथे थो निंड मां, हुनजो मूड फ्रेश हूंदो आहे, उहो सुठे नमूने सां तइलीम हासिलु करे सघे थो। ऐं शाम जो पढ़ण में इहो फ़र्क़ु हूंदो आहे त ॿार सॼो ॾींहुं घुले फिरे थो, बाद स्कूल अचे थो त हू तइलीम सुठे नमूने सां नथो हासिलु करे सघे। हिते वस वारनि खां हिते जे इलाइक़े वासियुनि इहा ई घुर कई आहे त बराए महिरबानी असांखे इहो स्कूल ठाराए ॾिनो वञे त जीअं असांजा ॿार गुलनि जहिड़ा ॿार तइलीम खां महरूम न रहनि। साहिल न्यूज़ नेटवर्क सां गॾु आमिर मुराद ग्राउंड।